अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इल्ला तन्फिरू युअज़्ज़िबकुम अज़ाबन अलीमन व यस्तबदिल कौमन गैरकुम वला तज़ुर्रूहु शैआ वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर। इल्ला तन्सुरूहु फ़क़द नसरहुल्लाहु इज़ अख़रजहुल्लज़ीना कफ़रू सानियस्नैनि इज़ हुमा फ़िल ग़ार। सानियस्नैनि इज़ हुमा फ़िल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। फ़अन्ज़लल्लाहु सकीनतहु अलैहि व अय्यदहु बिजुनूदिन लम तरौहा व जअल कलिमतल्लज़ीना कफ़रुस्सुफ़ला व कलिमतुल्लाहि हियल उल्या वल्लाहु अज़ीज़ुल हकीम। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। सुम्म दना फ़तदल्ला फ़कान काब कौसैनि औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा औहा। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। व रफ़अना लक ज़िक्रक व लसौफ़ युअतीक रब्बुक फ़तर्ज़ा। सदक़ल्लाहुल अज़ीम।
क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा ज़हरतिल बिदअ वल फितन व सुब्बत अस्हाबी फयुज़हिरुल आलिमु इल्महु व इल्लम यफ़अल फ़अलैहि लानतुल्लाहि वल मलाइका वन्नास अजमईन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। समूरा दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। सलातो दुरूद मुहम्मद आले मुहम्मद जे मथां बुलंद बा आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम वाला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वो चांद जो रोशन हुआ बुता के उफक पर, उस चांद के ताबिंद सितारे थे सहाबा। वल्लाह मुझे जान से प्यारे हैं सहाबा, हम फख्र से कहते हैं हमारे हैं सहाबा। खुदा ने ज़ीनत बख्शी है अफलाक के रोशन तारों से, अल्लाह ने ज़ीनत बख्शी है अफलाक के रोशन तारों से। इस्लाम ने रौनक पाई है महबूब खुदा के यारों से। क्यों होते खिफा पूछो तो जरा अगयारों से। तारीख सहाबा साबित है कुरान के 30 पारों से। अबू बकर उमर है समो बसर, उस्मान अली है कल्बो जिगर। क्यों हो न मोहब्बत चारों से। काबिल एहतराम बिरादरान इस्लाम, पवार साहिबान, भट्टी साहिबान और मुख्तलिफ गोठन का आयल मेहमान, पढ़ियो तम रब जो कुरान। रब रहमान हू त एडो मेहरबान, जै तवां असांखे बणायो इंसान, कयई मुसलमान, ॾिनई कुरान, मोकिलियई नबी आख़िर ज़मान। तॾहिं त हिन उम्मत जो मथां हो थी वियो मान। अवल तारीफ़ उन जी जंहिं जोड़ियो हीउ जहान, नेमतुन सां नवाज़े किरोड़े कयई एहसान। अशरफुल मखलूकात चई वधायई असांजो मान। सैयद अब्दुल लतीफ़ चवे सच चयो सुबहान। फबि अय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। रब जे केड़े केड़े नेमतुन जो इनकार कंदे बाना। हू त एडो मेहरबान जो बणायई इंसान, कयई मुसलमान, ॾिनई कुरान, मोकिलई नबी आख़िर ज़मान। तॾहिं त हिन उम्मत जो मथां हो थी वियो मान।
वठी आयो रब खां वॾो इनाम 27 रजबुल मुरज्जब जी रात कहिड़ी कजे उन जी बात नबियन जो सरदार इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुश्तबा आमिना जो लाल महबूब जुल जलाल मोहम्मदुर रसूलुल्लाह सच्चो सल्लल्लाहु सबई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज वारी रात उम्मत जे लाए तोहफा वठी आयो पर यार रफीके यार जिब्राइल अमीन बिहजी चुको आ अज मुझो पाक नबी जे बिन रफीकन जो जिक्र तवां जे सामू अर्ज रखणो आ सफर ड्रिघे में वड्डे सफर में सफर भी ड्रिघा वड्डा बह बई रात जो एकड़ो हिजरत वारो सफर आ बियो मेराज वारो सफर आ हिजरत वारे सफर में भी रफीका मेराज वारे सफर में भी रफीका अबा रफीक समझो था हाँ रफीक नालो भी आहे जे मुझे पुट जो नालो आ जे नात तई तवां जे सामने रफीक माना संगती समझो था ना अदा हलणो आ सफर ते अकेलो वेंदे न यार रफीक आहे साण संगती आहे साण कचहरियूं कंदा वेंदासीं हाल अहवाल कंदा वेंदासीं हिक ॿिए खे आथत आसरा ॾींदा वेंदासीं ये ना बाबा अर्ज पे क्यों पाक नबी जा सफर रात जे तारीखी में बाइकड़ो हिजरत वारो बियो मेराज वारो सफर अव्वला हिजरत वारो सफर बाद में आ मेराज वारे सफर में भी साईं सा रफीक गड्डा हिजरत वारे सफर में भी साईं सा रफीक गड्डा ओ पंभार साहिबान तवज्जो कजाए ओ भट्टी साहिबान तवज्जो गौर फिक्र कजाए हिजरत वारे सफर में रफीक अबू बकर सिद्दीक मेराज वारे सफर में रफीक जिब्राइल अमीन जेको नूरी मखलूक जो सरदार अगवाना पर हेडे तवज्जो कजाए मेराज वारे सफर में जिब्राइल सिदरतुल मुंतहा ते बेजी चुको आ कहीं अल्लाह जे बाने चयो हदीस ते नजर थी कजे त जिब्राइल के साईं जन फरमाए जिब्राइल अगते हलणो आ जिब्राइल फरमायो साईं मां हिकड़ी विख कदम अगे नथो वधी सगां जे वधंदुसि त पर सड़ी वेंदा हेॾे तवज्जो कजाए अबू बकर भी रफीक आ सफर में जिब्राइल भी रफीक आ सफर में जिब्राइल चवे तो साईं मां अगते हिकड़ी विख भी न हली सगां मुंहिंजी इंतहा अव्हां जी इता खां मथे इब्तिदा हेॾे पाक नबी सां हिजरत वारे सफर में अबू बकर साणा निकतो आ अबू बकर हलंदो थो हले गॾु साणा ओ जाते गारा जबल जे पहाड़ जे मथों या गार मथां ही जगह दुखियो पंदो जिब्राइल अमीन तो हुते बीजी चुको आ अबू बकर बीहे कोन तो अबू बकर द इंतजार में हो मां ही शो न चवां बिनी रातन जे सफर में रफीक साण होया हेडे जिब्राइल अमीन पैगंबर जे खिदमत में अचे और हिजरत वारे सफर में इमामुल अंबिया अबू बकर सिद्दीक जे दर ते अचे अबू बकर रात हलणो आओ साईं मां त अव्वल खां वठी करे तैयारी में लगल हुस इंतजार में हुस साईं जी बिस्मिल्लाह अबू बकर उठ काए करे पाक इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा के साण खयो आ केमल अग्यां केमल पोया रातो रात निकरी करे मक्के खां हलंदे हलंदे पंधु कंदे सुबह थी वई आ ओ गार जेका जबल जे मथे चोटीअ ते गार हुई
साईं जन फरमा अबू बकर चंद घड़ियों चंद ॾींहं ते भी गुजारना पवंदा रात बरात या 3 रातियूं लगन 2-4 ॾींहं लगन हो मौत टरी वञे अबू बकर पो इतां निकरी यसरब में हलणो पवंदो खबर थी यसरब केर वो यसरब शहर आ जंहिंजो नालो अज मदीनो मुनव्वर आ मेराज वारे सफर में मुझे साईं के इन जाए जगह जो मुआइनो करायो वियो साईं हे वो शहर आ जंहिंमें तव्हां के हिजरत करे अचणो पवंदो ही तव्हां जो दारुल हिजरत आ जो न सुभान अल्लाह पमार साहिबान मुझे महबूब सा सफर में रफीक जिब्राइल बीन हेडे सफर में अबू बकर सिद्दीक मेराज वारे सफर में जिब्राइल अमीन रफीका हिजरत वारे सफर में अबू बकर सिद्दीका पर मां हीअ जरूर गाल कंदुम त मेराज जी तस्दीक करण वारो अबू बकर रफीके हिजरत भी आ तस्दीके मेराज भी आ ये न साईं रफीके हिजरत भी आ तस्दीके मेराज भी आ साईं जंद दस्यो हो अबू बकर जी दिलबरा वो वक्त घड़ियों टाइम ईंदो जॾहिं मक्को छॾणो पवंदो अबू बकर उन ॾियारे खां वठी करे तयारीअ में लगी वियो पर मेराज जी तस्दीक करण वारो अबू बकर सिद्दीक हो एॾो सफ़र मेराज वारो तय करे अल्लाह जे कुदरत सां बैतुल्लाह खां बैतुल मुक़द्दस जेको महीने जो पंध हो रात जे हिस्से में तय थे विच में जेके मनाज़र ॾेखारिया विया हिकिड़ो आहे मेराज मुस्तफ़ा सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इनाम मेराजा फलसफे मेराजा कमाले मेराजा मनाज़रे मेराजा हिकड़ियूं शयूं ॾेखारियूं हुयूं समझो था न का शइ ॾेखार बि आहे का शइ ॾिस बि आहे का शइ ॾेखार बि आहे का शइ ॾिस बि आहे मच्छर चको पायो छा मलेरिया थी वई ॾिसण में अचे थी कोन ॾिस बि कीअं वॾी दूरबीन रखी करे पोइ हुन में ॾिसबो त जरासीमन इहा शइ ॾेखारी वई ईअं न साईं मलेरिया आहे पर ॾिसण में कोन थी अचे इहा शइ ॾेखारी थी वञे हा हिकिड़ी शइ ॾेखारी वेंदी आहे हिकिड़ी शइ ॾिसबी आहे अवरा पोड़ो थी वियो अखि जी नज़र घटि थी वई अब शीशो पवंदो ईअं साईं ओ जेको हिन तारे जे अंदरि अल्लाह जी कुदरत वारो शीशो पियल आहे उहो डिम थी वियो वरी ॿियो तारे में शीशो फिट थियो हाणे हमरा ॾिसे थो अॻ में कोन पई नज़र पए पर हाणे चवे थो मां इहा शइ ॾिसां थो ईअं न साईं हिकिड़ी शइ ॾेखारी वेंदी आहे हिकिड़ी शइ ॾिठी वेंदी आहे मेराज वारे सफर में रब रहमान फरमायो कुछ शयूं महबूब के ॾेखारियूं से कुछ शयूं महबूब ॾिठियूं खुदा के ॾिठई ऐं कुछ शयूं अल्लाह ॾेखारियूं जो रब साईं कुरान करीम में फरमायो सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर रब जो फरमाए जमीनी सैर सफर में कुछ शयूं महबूब के असां ॾेखारियूं से
जिब्राइल अमीन दसे तो अल्लाह जा रसूल है तोरे सीनाया साईं जन बरकाता नफिल पढ़िया साईं ही यसरवा साईं जन बरकाता नफिल पढ़िया जिब्राइल अमीन दसे तो अल्लाह जा हबीब है बैतुल हम्मा हजरत ईसा अलैहिस्सलाम जे जमण जी जाया साईं जाते अम्मा मरियम परेशान थी बुख उन जी दाह कयई रब साईं बच्चे जी नेमत फरमाई परेशानी जे आलम में अर्ज कन लगी लाहुल आलमीन बच्चे जी नेमत तो अता फरमाई बुख भी लगी आ उन भी लगी आ रब बच्चो काडे कया जे खणी थी गोठ दे वञा पंजन दे वञा पंजा मुखे कावड़ गुस्से में घणो कुछ चवंदा किए कया केड़ो जवाब वनी करे जा अल्लाह से फरमाए ओ मुझी बांडी चुप जो रोज़ो रखी करे बचड़े के कयूं पंजन दे हली वन जे बुख जी दा कई थी न सुकल खजिय के लोडो जन तुझो कमा इन सुकल खजिय मां खारकू खारायण मां अल्लाह जो कमा रब से इन मंजर के कुरान में जिक्र फरमायो आ रुतबन जनिया अम्मा मरियम खजिय सुकल के लोडो दिनो खारकू पकला करी पयूं अम्मा मरियम खाधियों पानी जो चश्मो निकतो पीताई उन खत्म थी वई भुख लही वई दर्द दूर थी वया हेडे तवज्जो कजाए यो मौजूदो हो रब जी कुदरत ही जो खुदा ताला पंहिंजी कुदरत के ज़ाहिर करे ॾेखारियो अम्मा मरियम सुकल खजीअ के सड़ियल खजीअ के लोडो ॾिनो खारका कतल वण किरी पया पकला खारकूं किरी पयूं पर हेॾे मुंहिंजे महबूब जे दरबार में भी नज़र कंदे इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा जे खिदमत में वो मिस्कीन साहबी अची करे अर्ज़ थो करे अल्लाह जा रसूल भुख भी ॾाढी लगी आ मिस्कीनी भी डाडिया साईं जन फरमायो पुत्र घर जे अंदर का शय बनी बारो या मिल्कियत कुछ बाग बागीचो चवे तो साईं कुछ भी कोने हिकड़ी खजिया हुआ भी सड़ी वैया साईं जन फरमायो वञ पुत्र ये चादर खजिए जे हेठां बिछाए करे मुंहिंजा सलाम दे या खजी तो के खार कोनी दी अल्लाह जी कुदरत साहबी दो फरमाए रात जो टाइम हो पैगंबर जे कचहरी मां निकरी करे उन खजिए जे हेठां चादर विछाए करे पाक नबी जा सलाम पेश कया माज़ खुदा जो कसम उन खजिए मां खारकूं किरण शुरू थी वयूं वहण शुरू थी वयूं गप्पल खारकूं किरियूं न चादर जे अंदर साहबी सगोरे चैनी कुंडन खां वठी करे गड्डु करे पुठार कबरे खणी आयो साईं जन फरमाया पुत्र दे खबर मुझे सलामन के खजिय कबूल कयो अर्ज़ तो करे अल्लाह जा रसूल तुझे सलामन के खजिय कबूल कयो खारकूं किरी पयूं गंज थी वयूं मां खणी करे मोटी आयुसि साईं जन फरमायो भला खजिय खारकूं बंद कयूं या तो तकड़ करे जल्दी कयई साहबी दो फरमाया अल्लाह जा रसूल मां जल्दी करे मां सोचुम गंज थी वयूं न गप्पल गंढ थी वया ये बेड़े बेड़े सेड़े खणी आयुम अल्लाह जे रसूल फरमायो ओ पुत्र साहबी जे तू जल्दी न करे हा तकड़ न करे हा त या खजी सुबह ताईं खारकूं पई वसाया एतिरन खारकन जा खोड़ थी वजन हा खुदा जो कसम पाक नबी जे सलामन के खजन सुकन भी सुञात चओ न सुभान अल्लाह सुकल खजिया मां खारकूं किरन पैगंबर जा सलाम पहुचन अम्मा मरियम के हुक्म थियो आ अल्लाह जो इन सुकल खजिए के लोडो तू दे खारकूं माथो केरियांस हेडे मुझे साईं साहबी के फरमाए पुत्र सुकल खजिए के सलाम मुंजा तू दे अल्लाह जी कुदरत सां या खजी खारकूं छाणी चओ पैगंबर जो मौजूदो आ मां पंहिंजे साईं जे मौजूदन जो केड़ो जिक्र करे केड़ो कया ओ पवार गोठ वारो तमाशा सुञातो मुझे महबूब के जंगल जे जानवरन भी सुञातो
साहबी सफीना तो फरमाए दरिया में बेड़ो भजी पयो बाहर निकतुम तरी सरी फटड़ो हथायो लुढ़ी सुड़ी किनारे ते निकतुम तो बाहर जंगल हो बाहर जे निकतुम तो को शीं जंगल मां गजगाड़ करे हमले आवर थी दे गजगाड़ कंदो भजंदो थो अचे साहबी तो फरमाए हकल दई करे शीं के चेम अंत असदुल बर व अना मौला रसूलुल्लाह ओ जंगल जा बादशाह ख्याल कजाए हया कजाए मां मामूली मानू ना आए मां पाक मोहम्मद करीम जो गुलाम है साहबी तो फरमाए खुदा जी ज़ात जो कसम जी जो पाक नबी जी गाल कंदो वियो मां हकल डिनी मां शींह गजगाड़ खत्म क्या पुछ लुटकाई दे वेझो आयो मुखे कंध जो इशारो दई करे मुखे दग लाते मुझे अग्याया जंगल क्रॉस करे बिन पेरन दे बी करे मुखा मोकलाए रहियो आ मां मालूम पयो कया त शींह एडो हया पैगंबर जे नाले जो करे मां साहबी सगोरे जो ख्याल करे मुखा मोकलाए जंगल जे जानवरन भी पाक नबी के सुञातो ओडे पाक नबी जे खिदमत में उठ तो अचे चंद साहबी कचहरी में दिसी करे चवंदा साईं उठ शितो थियो आलाए मस्त थियो आ नबियन जे सरदार फरमायो उठ शितो नहीं इन उठ मां के सुञातो आ उठ जी कैफियत मां समझी वियो आ यो उठ का दांतो कयूं अचे का गाल कंदो छितो नहीं इन उठ मुके सुञातो आ उठ पाक मोहम्मद करीम जे खिदमत में वेही रहियो हुशी वेठो आ गोड़ा झुकाए इए अदब सां वेठो आ जे मुरीद मुर्शिद जे आडो गोड़ा झुकाए जे शागिर्द उस्ताद जे आडो गोड़ा झुकाए गिची जमीन ते सटे ड्रघी करे वरी मथे करे पाक मोहम्मद करीम जे वेझो चप चोरे तो साबिन डिठो साबिदा फरमाइन उठ जी दां के गाल के साईं बुद्धि खामोश थी करे फरमाए दां खणी आयो आ इन जो मालिक काथे आ आओ मालिक भी हाजिर थियो साईं फरमाए पुट है त तुजी शिकायत खणी आयो आ मुझे साईं फरमाया त हिन के गाव भी घणो दे कम पूरा जो वठे या दां खणी आयो आ त कम घणो तो वठे ढो कोन थो कराए चरवो थोरो तो दे अल्लाह जे रसूल उन उठ जे मालिक के पारत करे फरमाए पुट अल्लाह जे मखलूक जे मथा रहम कंदे त रब तो ते भी रहम कंदो तने अल्लाह से कुरान करीम में फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सबई जो सुभान अल्लाह खुदा जो कसम पाक नबी जे जुदाई ए मोहब्बत में सुकल खजे जो थुड़ भी रोए मां त चवा तो तोखा मुखा उन थुड़ के वधिक समझ अची वई हाँ साईं जन जे लाए खबर जे काठिए जो मिंबर तैयार थी मस्जिद नबवी जे अंदर हाजिर थियो साईं जन उन सुकल खजे जे थुड़ के छडे करे मिंबर ते तशरीफ फरमा थी खुतबो जारी कयो हेडो सुकल खजे जे थुड़ मां रोवण जा आवाज था अचन साहबिन हेडे होडे निहारो कंहिंजो ॿार रोईंदो पयो आ पर ॿार कोड नजर आयो साईं जन मिंबर तां लही करे सुकल खजे जे थुड़ के भाकुर विझी करे हा परचायो आ सुकल खजे जे थुड़ मां रोवण त बंद थी वियो पर सुडकन जा आवाज जारी यकीन नंढे ॿार खे जॾहिं परचाइबो आ त ॿार रोई बस करे सुडकन में पइजी वेंदो आ साहबी तो फरमाए सुकल खजे जे थुड़ मां सुडकन जा आवाज ईंदा प्यान साईं जन सुकल खजे जे थुड़ सां था ॻाल्हाइन साईं जन फरमाए छो थो रोए अल्लाह जा रसूल तव्हां जी मोहब्बत रोवारियो आ तव्हां जी जुदाई रोवारियो आ नबियन जा सरदार हमेशा टेक ॾेई खुतबो ॾींदा हो वॾो लुत्फ ईंदो हो मज़ो ईंदो हो अॼु तव्हां मिंबर ते बीठा हो मूंखां जुदाई कई अथव तव्हां जी जुदाई रोवारियो आ नबियन जे सरदार मुर्की करे फरमाए ओ सुकल खजीअ जा
जा थोड़ा जे चमे त पूरी मां पंहिंजी दुनिया वारी जिंदगी तोखे टेक ॾेई करे खुतबो जा पयो हा जेकरे चमे त मां दुआ घुरा रब करीम मेहरबानी फरमाए अबदुल अबाद रब तोखे जिंदगी दे हमेशा हमेशा तू मूसा जन्नत में हुजे अल्लाह नारे तकबीर शान मुस्तफा खत्म नबूवत नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम अब तव्हां त न सुम्ही पवंदो न हा हा लौट वारे ते केड़ी कलम वहाइजी छो जे टिन माण्हुनि ते कलम लॻंदो ई नाहे निंड तोणी सॼो क़ुरान पढ़े निंड में निंड वारो कलम न हलंदो ईअं न बाबा निंड में अमरा घरवारी सां छेड़े में या बखे या तलाक थो ॾे हिकु ॿी टी निंड में तलाक ईंदी कोन ईंदी निंड में ख़्वाब में घरवारी सां झेड़ो लाथी वेठो आहे निंड में पियो थो हणे तलाक कोन ईंदी पर जाग में खार में या प्यार में तलाक ॾे तलाक ईंदी ईंदी जाग में खार में ॾे या प्यार में ॾे तलाक ईंदी मालूम थियो त निंड वारे ते कलम हो तव्हां त जागो था न किन निंड में हो कहिड़ा निंड में हथ त मथे कयो भले अबे सगीर ॿार ते ये ॿ टे ॿार वेठा न बाक़ी सभु आकिल बालग वेठा हो कि न जे ॿार हो त बस पुठे हो जे आकिल बालग आयो त ॿार ते बि कलम न लॻंदो ॿियो चरे ते चरे खां अलाह हुई पुछा न कंदो क़यामत में हिते बि कलम नाहे चरे ते बाबा वो हमराह अटकली चरियो थियो पर वकील ॾिनुसि मशवरो केस में पहुतो अची जेल खां निकिरी सिधो कोर्ट वकील चयसि बचण महाल थी पर पॉइंट ॾसियाई थो पियो जे उहा इस्तेमाल कंदे बची वेंदे जज जीअं पुछाई जो सुवाल करई बस तूं चरियो थी वञजांइ उते चइजांइ यऊं यऊं जज वटि पहुतो जज पुछियोसि हेॾो तूं करे आयो आहे चई यऊं यऊं अड़े हे क़तल तूं करे आयो आहे चई यऊं यऊं जज चयो बाबा हे त चरियो वठी आया हो चरे खे कहिड़ी सज़ा ॾियूं चरे ते कलम न वकील ॿाहिरि बीठो इंतज़ार में त डबल फीस वठंदो मां त बचाव थियुसि वकील घुर के हाणे डबल फीस ॾे पॉइंट सेखारी माए जान बची वई वकील खे बि करण लॻो यऊं यऊं अड़े चई मूंसां बि अब तव्हां त सियाणा हो न हा अर्ज़ पे कयुम इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुश्तबा आमिना जलाल महबूबे जुल जलाल मोहम्मद रसूलुल्लाह के सुकल खजन जे थुड़न भी सुञातो ये ना बाबा असा के एतरो भी अकल कोने को वठ वठा लगी पया मेड़ मेड़ा लगी पया हण हणा लगी पया जण सफा है सजी जिंदगी इते ही रहंदो आए कोड़ो मानू जेको चे मां हमेशा इते रहंदो हां सब को या गाल तस्लीम तो करे त लडणो आ दुनिया छडणो आ आ दुनिया छड भी ना बाबा हितो हलबो नी अबदुल आबाद जिंदगी उखरविया साईं फरमास खजिए जा सुकल थोड़ा या गाल तस्लीम करें मने मां अल्लाह जे दरबार में दुआ घुरा रब करीम तोखे हमेशा वारी जिंदगी जन्नत वारी दे मूसा गड हमेशा वारी जिंदगी मिली वंजई केडो न सियाणो हो खजिए जो सुकल थोड़ चवण लगो अल्लाह जा रसूल हे चंद घड़ियों हयाती वारी जुदाई बर्दाश्त कया तो हमेशा वारी जिंदगी मिले त बियो छा खपे सियाणो हो न नबियन जे सरदार फरमायो खड कढी करे न सुकल खजिए जे थुड़के ते दफनायो ओ जड़े खजी छड़न जी ठेल ही मस्जिद पो जड़े मस्जिद जी तामीरात कई वई मस्जिद नबवी जी पिलर खजा वया उहे जायूं उहे जगहों मुकरर कयूं वयूं इन जगह ते जाते सुकल खजिए जो थुड़ दफनायल हुयो उते
उते पिलर खयो वियो उन पिलर जो नालो रखियो हो महबूब जे इश्क में सुकल खजीअ जा भी थोड़ा रोवन सुञाणन तू मां छा सुञातो से अदा अल्लाह अकबर मार्द पेकम हिजरत वारे सफर में अबू बकर सिद्दीका मेराज वारे सफर में जिब्राइल अमीन रफीका हेदे तवज्जो कजाए हिजरत वारे सफर में अबू बकर सिद्दीक की बाए न थो कथाए न थो पयो साईं जन फरमा अबू बकर जी साईं मथे हलणो आ साईं उठ त मथे न चढ़ी सघंदा भला केतिरो वक्त मथे रहणो आ साईं जन फरमा ॾींहं 2-4 पहर गुज़रंदा अबू बकर सिद्दीक उठ गुलाम के पोइते मोटाए वापस कया हुक्म ॾिनाइस त वरी सुबह पर ये संभाल जाए उठ कहे जाए खुदा जो कसम अबू बकर जी वडी कुर्बानी थी हिजरत वारे सफर में अबू बकर जे सजे खानदान जी कुर्बानी नजर ईंदई हेॾे तवज्जो कजाए अबू बकर सिद्दीक फरमा अल्लाह जा रसूल मथे पंध ॾुखियो वा मुझे कुलंद सवार थियो त मां मथे खणी हलां जै सवारी ते पाक मोहम्मद सवारी करे उन सवारी कमजोर केड़ी न हुजे उहा चार्ज थी वञे उन में कुव्वत अची वञे अबू बकर जी उम्र त वडी ही हां पोढ़ो अबू बकर सिद्दीक तो फरमाए से मुझा कुल्हा हाज़िर आहिनि खुदा जो कसम आ पाक नबी बचपन में अम्मा हलीमा जी उन कमजोर सवारी ते सवार थियन त सवारी में ताज़गी अची वञे समूरन खां अवल नंबर खणी वञी हिजरत वारे सफर में अबू बकर सिद्दीक जे कुल्हंदे साईं जन सवारी कया मां थो चवां हुअ सवारी भी बेहतर हीअ सवारी भी बेहतर मेराज वारे रात वारी सवारी बुराक जन्नत जे सवारन जी सरदार उहा भी बेहतर उन जो भी पहिरियों नंबर अम्मा हलीमा जे सवारी जो भी पहिरियों नंबर पर हिजरत वारी रात अबू बकर जे कुल्हंदे साईं जन सवारी कई जो अबू बकर जो उम्मत में भी सहाबन में भी पहिरियों नंबर चो न सुभान अल्लाह चल रब ज़ियारत करावई नौजवान भी कलाक 2 वठी वञन 2-3 सायूं करे मस पहुचन अबू बकर सिद्दीक की बायो नाही कथायो नाही होडे जिब्राइल अमीन भेजी चुको आ कि अल्लाह जे बाने चयो कहा था जिब्राइल ने सिदरा तलक मेरी रसाई थी आगे क्या क्या मंजिलें थी मोहम्मद और खुदा जाने जिब्राइल अमीन सिदरतुल मुंतहा दे बिजियो आचवे तो मुखे पतो नाए तकते मंजिलों शाइन खबर नाए जिब्राइल जी इंतहा मोहम्मद करीम जी उता खां इब्तदा सजन मथे 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 अर्श अजीम ते हेदे तवज्जो कजाए मुझे महबूब जे शान ते नजर कजाए रब फरमा ओ दुनिया अहमद ओ दुनिया मोहम्मद महबूब हल्यो नाले मुबारक इन सुदो हलवा हु तकलीम होन के फर्श ते जुती लहराई हबीब तू नालैन मुबारक इन सुदो मथे हलवा खुदा जी ज़ात जो कसम अज जुती जो शान त ॾिसो जेका मक्के पाक जे मोचे जी ठेल जुती जेका पाक नबी जे कदमन सां गॾु आ मिलियल आ उन जी निस्बत पाक नबी सां जो अर्श घुमंदी पई आ जय जय जी पाक मोहम्मद करीम सां निस्बता वो जन्नत में वींदो समझो था ना हाँ ईमान वारो जन्नत में जरूर ईंदो अल्लाह है अबू बकर तुझो कमाल साईं मांदर सफ़ायो करे चा पवार साहिबान यकीनन अलीउल मुर्तज़ा जो शान आ जो हिजरत वारी रात अली जे हवाले अमानतूं मोहम्मद करीम जे हथारां मिलन अली जी साईं हे अमानतूं थी माण्हुनि जूं ये सारे संभारे ॾेई अचिजांइ हे बिस्तरो थी मां मोहम्मद करीम जो इन में तूं रात सुम्हजांइ अली जे हवाले अमानत पाक नबी दे बिस्तरो अली जुल मुर्तज़ा जे हवाले पाक नबी करे पर अबू बकर सिद्दीक जे हवाले अल्लाह जी अमानत अली साईं के भी लुत्फ मिलो मज़ो मिलो इन रात में
बिस्तरे में आराम कयई अली साईं दो फरमाए जिंदगी में एड़ी रात नसीब न थी एड़ो मज़ो वरी हथ न आयो जै रात पाक नबी जे बिस्तरे में आराम मिलो हेडे तवज्जो कजाए सुने अली साईं जे हवाले मानन जो अमानतूं बिस्तरो पाक नबी जो हेडे अबू बकर जे हवाले अल्लाह जी अमानत पर पाक मोहम्मद करीम जो बिस्तरो अबू बकर जी झोला होडे अली जी लाए बिस्तरो मोहम्मद जो हेडे मोहम्मद जे लाए बिस्तरो जो अबू बकर जी झोला होडे मानन जो अमानतूं हन अबा मडी थोरी हुजे फिक्र घटे मडी घणी हुजे फिक्र वठंदो निंद्र नहीं दी होडे हूं मानन जो अमानतूं सुनो अली साईं निंद्र में आ हेडे ही अल्लाह जी अमानत अबू बकर के काढा निंद्र अचे अमानत वडिया निंद्र को नथी अचे हेडो ज़ालिम वार कयो आ डंग हया पर अबू बकर के पतो ना है तो छा थो थे खुड़िय ते पेरा पर जडे चेहरे अनवर अबू बकर सिद्दीक जे मां छो न वो चेहरे के अनवर चवा सोहणो चवा वाह अबू बकर तुझे चेहरे मझा गोढ़ा किरी पाक मोहम्मद करीम जे चेहरे ते किरिया तदे साईं जन फरमा अबू बकर खैर ता अबू बकर खैर ता अबू बकर सिद्दीक तो फरमाए साईं खैरा अबू बकर तुझे अखिन मां लुड़कदा वहन पया अबू बकर सिद्दीक तो फरमाए हाओ साईं का शया जेका मुझे खुड़िया के पट्टे थी पई ज़ारीली शया डंग दियणे मुझे जिस्म में ज़ार फेल दी वैया साईं बेसाख्ता मुझे अखिन मां गोढ़ा किरी रया अगे त अबू बकर के खबर को नहीं छो जे पाक नबी जे चेहरे अनवर जी ज़ियारत में महवे मस्त होयो पयो दिसे जाते कोई न पियो दिसे यो दिसे पयो जे यूसुफ अलैहिस्सलाम जे हुस्न के दिसी मिस्र जे औरतुन की खबर न पई फ्रूट जी जाए ते आंगुरियूं कटियूं पुछा कई वई छा थी वियो ते यूसुफ जे हुस्न में मह हुयो से खबर ही न पई ईज़ाव जो पतो ही न पयो भले हेडे अबू बकर के भी खबर ही नहीं छो जे पाक मोहम्मद करीम जे चेहरे में दीद ही पियो मजा माणे मह मस्त हो अबू बकर पर जडे जिस्म में जान में जहर फैल जी वही अबू बकर जा गोढ़ा पैगंबर जे चेहरे अनवर ते किरिया त साईं जन सुजाग दी फरमा अबू बकर खैर ता अखिन मां गोढ़ा वहनी था केड़ो फिक्र वठी वियो पोथो राज ज़ाहिर करे साईं का एड़ी शया जे चक हयो आ साईं जन फरमा अबू बकर गणती न कर और खुड़ी कर मुझे साईं लुआब मुबारक कडी करे अबू बकर सिद्दीक जे खुड़िया के हयो आज़र खत्म दी वई ओ पमार गोठ वारो जे पाक नबी जो लुआब मुबारक अली साईं जे अखिन के लगे त दर्द खत्म थी वने जे हजरत कतादा जे किरल तारे के लुआब लगे उते सागी जाए ते तारे के रगियो वने नजर भी अची वने दर्द भी खत्म थी वनन ऑपरेशन थी वने मुझे महबूब जे लुआब में वडो असरा ऐ मिठा जो एडो आ जे मदीने जे कौड़े खूह में पवे त सजो खूह मिठो थी वने उहो खूह चन वनी डिठो आ 1400 साल गुजरी चुकान अज ताई खूह मिठो आ मुझे महबूब जे लुआब में वरी बरकत एडी आ जो हजरत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे उन अटे बोड़ में पवे त ट्रिन चैन मानन वारो खादो ओ 1500 साहबी खाई ढवकन जे जमजम जे खूह में लुआब मुबारक जूठो मुबारक पवे त जमजम जे खूह में अल्लाह जे रसूल फरमायो बरकत भी अची वई शिफा भी अची वई अच्छा अल्लाह अकबर गाल साईं ॾाढी भली लिखी आ हा मां चंदो करण सफ़ा जानी दो कोन है पर असांजे प्यारे दोस्त हजरत मौलाना गुलाम अब्बास भट्टी साहब लिखियो चयो है ना उलमा लिखियो आ त क़यामत जे मंजर में अबू बकर पेश थींदो महबूब जे हुक्म सां रब फरमाईंदो महबूब हे त उहो जवान पेश कयो थी जे तोसां लेखो न कयो हिन सां मां कहिड़ो लेखो कयां तू त ॾसे आए हैं उम्मत खे त अबू बकर जो थोरो अलाह लाहींदो उम्मत जा थोरा मां लाहे छॾिया महबूब के पंहिंजी उम्मत प्यारी आ बाबा
हे मस्जिद मदरसा तव्हां असां मिस्किन ग़रीबन जे फंड ऐं चंदे ते हलंदा ऐं खुश नसीब उहे आहिनि जिन खां अल्लाह ताला इहा सआदत मिले थी उन्हनि खे। हाणे हिन प्रोग्राम में जंहिंखां जेतिरो थी सघे तामुन फरमायो अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यातिया अहदकुमुल मौत फयक़ूल रब्बि लौला अख़रतनी इला अजलिन क़रीब। रब जो फरमाए मुंहिंजा बाना मौत खां अॻे करे वठो माल थी मोकियो थी मता पोइ पछताई। ओ जॾहिं मौत मथों ईंदी इज़राइल साहु कढंदी पोइ त तूं इलाज मिंथूं कंदे मेड़ूं कंदे हा रड़ियूं कंदे मूंखे मोहलत ॾिनी वञे त मां कुझु वक़्तु पोयों नेकिन जा कम करे जा ख़ैर ख़ैरातूं करे जा अल्लाह जी राह में ॾेई जा। मथों जवाब तो मिले व अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यातिया अहदकुमुल मौत फयक़ूल रब्बि लौला अख़रतनी इला अजलिन क़रीब फअसद्दक़ व अकुम मिनस सालिहीन। रब जो फरमाए बानो इन महल में चवे तो जॾहिं इज़राइल साहु थो कढे चवे तो है मूंखे मोहलत ॾिनी वञे थोड़ी मोहलत ॾिनी वञे त मां ख़ैर ख़ैरातूं करे जा ख़ुदा जे राह में ॾेई अचां। मथों वर्दी थी मिले वलन युअख़िरल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा वक़्त पूरो आ टाइम पूरो आ महल पूरी आ बाना तोखे हेॾी ज़िंदगी ॾिनी वई कुझु न कई करे वठो। कुरान भी तो चवई भिटाई साहब भी तो चवई ओ भिटाई साहब जा आशिको भिटाई साहब तो चवे पोखड़ीअ थी त पोख न त वींदई मुंद चढ़ी पाणी भी थींदी पोयरड़ो सुकी थींदई सोक जिते लुणंदो लोक सिकंदे हिक संग का चे महल थी मोकियो थी मौत अची वेंदी पो पछताईंदे पो कुझु न हूंदई। हाणे महल थी इहो माल पोयों परायो थी पंहिंजो माल उहो थी जेको हथ सां ख़ैर ॾिनी वेंदे। रब साईं जेको मूंखां चवायो क़बूल ऐं मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। अल्लाह साईं तव्हांजे ॾिनल ख़ैर खे क़बूल फरमाए रब बरकत फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दोस्तों